वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अफ़सोसनाक ख़बर सां। करौंडी लॻे स्कूल वेंदे ॿ ॿारड़ा 15 वाह में किरी पिया। शागिर्दियाणी फौत थी वई आहे। शागिर्द खे बचाए वियो। वाह में ॿुॾी वियल 12 साला शागिर्दियाणी हमीदा लाशारी फौत थी वई। शागिर्द शमन खे ॻोठाणनि बचाए वरितो। ॻोठ मखण फ़क़ी लाशारी भरिसां पुल न हुजण सबबि शागिर्द वाह मथां रखियल काठीअ तां गुज़री रहिया हुआ त वाह में किरी पिया। मासूम शागिर्दियाणी जी फौतगी बाद इलाइक़े में सोग वारी सूरतहाल आहे, जॾहिं त वाह मथां फौरी तौर ते पुल जी अॾावत जो मुतालबो कयो वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। करौंडी लॻ स्कूल वेंदे ॿ ॿारड़ा 15 वाह में किरी पिया। शागिर्दियाणी फौत थी वई। शागिर्द खे बचाए वियो। वाह में ॿुॾी वियल 12 साला शागिर्दियाणी हमीदा लाशारी फौत थी वई। शागिर्द शमन खे ॻोठाणनि बचाए वरितो। ॻोठ मखण फ़क़ीर लाशारी भरिसां पुल न हुजण सबबि शागिर्द वाह मथां रखियल काठीअ तां गुज़री रहिया हुआ त वाह में किरी पिया। मासूम शागिर्दियाणी जी फौतगीअ बाद इलाइक़े में सोग वारी सूरतहाल आहे, जॾहिं त वाह मथां फौरी तौर ते पुल जी अॾावत जो मुतालबो कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। करौंडी में स्कूल वेंदड़ ॿ ॿारड़ा वाह में किरी ॿुॾी विया। शागिर्दियाणी ॿुॾी फौत थी वई आहे। शागिर्द खे बचाए वियो। वाह में ॿुॾी वियल 12 साला शागिर्दियाणी हमीदा लाशारी फौत थी वई। शागिर्द शमन खे ॻोठाणनि बचाए वरितो। ॻोठ मखण फ़क़ीर लाशारी भरिसां पुल न हुजण सबबि शागिर्द वाह मथां रखियल काठीअ तां गुज़री रहिया हुआ त वाह में किरी पिया। मासूम शागिर्दियाणी जी फौतगी बाद इलाइक़े में सोग वारी सूरतहाल आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। तंगवाणी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली हबीब रतड़ खां। जी अली हबीब, कहिड़ा तफ़सील आहिनि इन अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां? बिल्कुलु, ही करौंडी जे वेझो हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नंढड़ा शागिर्द आहिनि जेके फैज़गंज 15 वाह में ॿुॾी फौत थी विया आहिनि। जेका पुल आहे, हिकिड़ी नंढड़ी ॿारड़ी आहे, उहा फौत थी वई आहे, जॾहिं जेको ॿारड़ो आहे हुनखे बचायो वियो आहे। यादि रहे त हे पीर वसण जो ॻोठु आहे, जितां ॿारड़ा स्कूल वञी रहिया हुआ त 15 वाह ते पुल न हुजण सबबि वाह में किरी पिया। जंहिं शागिर्द खे त बचायो वियो आहे, जॾहिं त 12 साला शागिर्द फौत थी वई आहे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी अली हबीब अपडेट करण लाइ।